जेका सिंधियुनि जी गवर्नमेंट आहे उहा एतिरी त नाकारा थी चुकी आहे जो कराची में सिंधियुनि जूं वसंतुनि खे इंक्रोचमेंट जे नाले ते मिसमार कयो वियो। असां सम्झूं था त पहिरीं सिंध जा माण्हू बोड सतायल ॾुतरल माण्हू ऐं कराची में पहिरीं धारनि जी यलगार लॻी पई आहे ऐं उन जे बावजूदि बि सिंधियुनि जूं वसंतूं त वधाइणु खपनि, पर गवर्नमेंट नाकारा थी चुकी आहे। जेके सिंध गवर्नमेंट में हूंदे बि सिंधियुनि जा ॻोठ ढारा बि असां उनजी मज़म्मत कयूं था ऐं इन लाइ भरपूर सिंधारी कॉमेडी सिंध में तहरीक हलाईंदी। ॿिए तरफ़ हथरादू बोर्ड आणे जेके हिननि गवर्नमेंटनि ऐलान कया यूसी वाइज़ चेयरमैननि खे बजेटूं मिलनि पियूं, उन्हनि जे घर में सामान लथाइनि, पर जेको फ़ी एकड़ गवर्नमेंट ऐलान कयो आहे त असां हारी खे 5000 रुपया ॾींदासीं, पर उहे 5000 रुपया त नाहिनि मिलिया। जेके गवर्नमेंट 1700 रुपया आछे भाण जी ॿोरी जो रेट रखियो आहे उहो हींअर ब्लैक मार्केटिंग पिया कनि दुकानदार ऐं सरमाएदार, उहो ब्लैक ते बि सिंध जी हारियुनि खे न पियो मिले। हिकिड़े तरफ़ त सिंध जी लखें एकड़ ज़मीन तबाह ऐं बंजर थी वई। अॼु बि सिंध जा माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते खुले आसमान तहत वेठा आहिनि, उन्हनि खे को सहूलियतूं न ॾिनियूं। उन्हनि जो जेको उन्हनि खे सामान मिलियो दुनिया मां जेका उन्हनि फंडिंग वरिती उहे हिननि टेंट, उहे उन्हनि जूं खाद खुराक विकिणी छॾियूं जेके हींअर तव्हां पाण तव्हांजे साम्हूं आहिनि त झलझनि पियूं। मुख़्तियार कार खपाइनि पिया उहे सामान, हू एतिरा त गाफ़िल थी चुका आहिनि मुख़्तियार कार त पहिरियां एॾो करप्शन ते उन्हनि खे सिंध गवर्नमेंट हिराए छॾियो आहे ऐं पंहिंजे चेयरमैननि खे एॾो त हिराए छॾियो अथनि जो सिंध जे माण्हुनि खे को रिलीफ न पियो मिले। फिलफोर भाण ते सरकारी रेट ते अमल कयो वञे, न त असां चवंदा चीफ जस्टिस खे नोटिस वठणु खपे, आला इदारनि खे हिन शइ जो नोटिस वठणु खपे, न त ॿी सूरत में सिंध हारी कॉमेडी कल्ह नवाब शाह खां बुनियादु विझी छॾियो आहे त असां सॼी सिंध में धरना मुज़ाहिरा कंदासीं। असां सम्झूं था त सिंध जा हारी जेतिरे ताईं ख़ुशहाल न थींदा, सिंध जा माण्हू अहिड़ा ख़ुशहाल न थींदा त सिंध ख़ुशहाल न थींदी। गैस कोयलो सभु शइ हिते हूंदे सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं न पियूं ॾिनियूं वञनि, सिंध जे माण्हू बेरोज़गारी में नौजवान ख़ुदकुशियूं पिया कनि। ॿिए तरफ़ मनशात फ़रोशनि जी लॻी पई आहे त मनशात पियो हले सिंध में, नौजवान नसल तबाह पई थिए। असां हिन सिंध हारी कॉमेडी जी जल्दी मरकज़ी मीटिंग घुराए ऐं सुभाणे खां असां लाइ अमल ठाहे वरी सिंध में ॿीहर सिंध बहाली मार्च खे वरी असां जेको आहे मुतारिक़ करे, जेतिरे ताईं सिंध बहाली न थींदी ओतिरे ताईं असांजा मार्च धरना ऐं वॾेरनि जे ख़िलाफ़ु जंग जारी रहंदी। अच्छा भला तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि मुंहिंजी निकिरण जी तजवीज़ इहा आहे जो सभिनी खे गॾु थियणो पवंदो, इलेक्शन प्रोसेस में अचिणो पवंदो, वॾेरनि सां जंग जोटणी पवंदी ऐं हिननि वॾेरनि खे हिकिड़ी बुरी शिकस्त ॾियणी पवंदी ऐं हिकिड़े सिंध जे माण्हुनि खे सोचणो पवंदो, सिंध जी अवाम खे सोचणो पवंदो त केरु हक़ीक़ी आहिनि, केरु नकली आहिनि। ॿिनि फ़लसफ़नि जी जंग आहे। हिकिड़ो फ़लसफ़ो उहो आहे जेको बाबा सिंध कामिल हैदरबग जो तई चयो 70 साल पहिरीं त वॾेरनि ऐं जागीरदारनि मां जान छॾायो। हिकिड़े तरफ़ ई वॾेरा जागीरदार जेके पंहिंजे इक़्तिदार जे नशे में पंहिंजी मदोशी में सिंध खपाइनि पिया, हिकिड़ो रस्तो उहो आहे, हिकिड़ो रस्तो हक़ीक़ी माण्हुनि जो आहे। हक़ीक़ी माण्हू सिंध जा माण्हू चॉइस कंदा। जे अञा ताईं 2023 पई हले, जे अञा भुटे जो कर्ज़ु सिंधी माण्हू नथा लाहिनि ऐं हिन मां भुटे जे अज़म मां जान नथी छुटे ऐं हिन हुकूमतनि वॾेरनि मां जान नथी छुटे, असां नथा सम्झूं त सिंध जी ख़ुशहाली थींदी। मुतबादिल आहे, माण्हू चवंदा न मुतबादिल कान्हे, मुतबादिल असां आहियूं, तव्हां आहियो, साफ़ ई आहिनि जेके सिंध जो केस विढ़नि पिया। सिंध जूं ज़मीनूं हींअर धारनि जे हवाले कीअं कयूं? पीपुल्स पार्टी। तव्हां ॿिटो मकानी निज़ाम ॾिनो, कंहिंजी हुकूमत में आयो? पीपुल्स पार्टी जी हुकूमत में। जॾहिं हिननि खां इहा हुकूमत नथी हली सघे, जॾहिं ही नाकारा बणिजी चुका आहिनि त पोइ हुननि खे हक़ बि न आहे त ही असेंबली में वेहनि। साईं तव्हां ॻाल्हायो